रतोदेरो रिपोर्ट आगा नईम अकबर अबड़ो गवर्नमेंट बॉयज़ सिंगल सेक्शन हाई स्कूल रतोदेरो जे हेड मास्टर सैयद दीदार हुसैन शाह गस्टा इस्ताल के रतोदेरो जे सदर सैफुल्ला अबड़ो अनवर अली सुहाग आशिक अली सुमरो अब्दुल हादी नूनारी अब्दुल अलीम कोराई शाहिद हुसैन सोलंगी ॿियनि तरफ़ां जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। महफ़िल मिलाद में मशहूर नात ख़्वान साजिद अली मेमण पीर बख्श घांगरो मोहम्मद रफ़ीक चांडियो ऐं स्कूल जे शागिर्दनि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान करे आशिकनि खे झूमाए छॾियो। मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोग्राम में वॾे अंग में आशिकाना रसूल शिरकत कई। दुआए ख़ैर कुर्बान अली खटियाण घुरी हुई। आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। मेहमान ख़ास कुर्बान अली खटियाण सिकंदर अली सोलंगी स्कूल जे शागिर्दनि इनाम बि ॾिना विया जिन में हिसो वरितो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।